वेलकम टू क्लासरूम। भली करे आया, ख़ुशि आमदी तव्हां सभिनी जो स्वागत। सिंधु टीवीअ इहा अरेंजमेंट करे छॾी आहे त जीअं ई हे प्रोग्राम क्लासरूम ऑन एयर वञे थो, माना ट्रांसमिट थो थिए, टेलीकास्ट थो थिए, तव्हां ताईं पहुचे थो, उन वक़्तु ई हे प्रोग्राम नेट ते विझी था छॾनि ऐं फेसबुक ते हे प्रोग्राम पियो आहे। फेसबुक तां उहो ट्रांसफर थी वेंदो आहे यूट्यूब ते। त जेकॾहिं तव्हां हिते प्रोग्राम मिस कयो त तव्हां उते ॾिसी सघो था। ऐं जेकॾहिं तव्हांखे को सुवालु पुछिणो आहे त लिखी उन ते फेसबुक ते क्लासरूम ते तव्हां उते विझी सघो था। मुॾे डायरेक्ट अचनि था, पोइ रहिजी था वञनि, कंहिंखे जवाबु नथो मिले, उहो नौजवान नाराज़ था थियनि। असां सिंधियुनि में नाराज़ थियण बि ॾाढो इट्स अ वेरी कॉमन फिनोमिना आहे हिकिड़ी। असां ॾाढो जल्दी नाराज़ थी वेंदा आहियूं, कावड़िजी वेंदा आहियूं ऐं हिक ॿिए खे घटि वधि ॻाल्हाइणु शुरू कंदा आहियूं। सही, तव्हां खुली छो नथा ॻाल्हायो सियासत ते? तव्हांखे भउ थो थिए? कंहिंखो था डिॼो? बाबला मुंहिंजा, नौजवान मुंहिंजा, मूं कैलकुलेशन त कोन कई आहे, पर मुंहिंजो अंदाज़ो, मूंखे लॻे थो 10 साल थिया आहिनि हे प्रोग्राम कंदे। वॾो अरसो थो थिए, 10 साल। 10 सालनि में वराए बार बार रिपीटेडली मां अर्ज़ु कंदो रहियो आहियां त बाबा हीअ सियासी प्रोग्राम नाहे। क्लासरूम जो सियासत सां को तालुक़ ई कोन्हे। हिन प्रोग्राम में असां पॉलिटिकल साइंस न पढ़ाईंदासीं ऐं न ई पॉलिटिकल साइंस खे सम्झण जी कोशिशि कंदासीं, छो जो असांजो सब्जेक्ट ई कोन्हे। तंहिंजे करे सियासत खुली ॻाल्हाइण वारी ॻाल्हि त हिते असां ते त एप्लाई थिए ई कोन थी, लागू असां ते थिए कोन थी। क्लासरूम में सियासत छो नथा ॻाल्हायो? डिॼो था, कंहिंखां था डिॼो, तव्हांखे पैसा था मिलनि, काॾे था वञनि पैसा? मां बि ॾाढो ॿुधंदो आहियां त हुनखे हेतिरा पैसा था मिलनि, हुनखे हेतिरा पैसा था मिलनि, हुनखे ऐं को हिन फ़क़ीर ॾे अॼु ताईं कोन आयो आहे। ऐं को त अचे, कोई लिफ़ाफ़ो विफ़ाफ़ो खणी अचे फ़क़ीर ॾे त हे खण ऐं तूं असांजी तारीफ़ कंदो कर, सियासी असांजी पार्टीअ जी, असांजे लीडरनि जी, हिन जी तारीफ़ कंदो करे तोखे असां ॾोकड़ था ॾियूं। या वरी हिकिड़ो ॿियो मशहूरु थियो आहे जेको, अब हाणे एजेंसियुनि खां पैसा था वठनि। अरे बाबा, किथे आहिनि एजेंसियूं? का एजेंसी हुन फ़क़ीर ॾे बि त अचे न। फ़क़ीर जख मारे मारे कुराड़ो थी वियो, एजेंसी खां ॾोकड़ ॾेई कोन थी, हा कढ फिरंदा। फिरी जॾहिं मां ॾाढो कुराड़ो थी वियो आहियां, उहो पाण रिटायर थी विया, हिकिड़ा विया, उन्हनि जे गॾु ॿिया आया, उहे बि रिटायर थिया। ॾिठो त पाण हे हिकिड़ो छड़ो छांड घांघट, हिकिड़ो लोन वुल्फ। हाणे हिनखे छा कयूं असां? बक करे थो भले करे वेठो, लिखण में पढ़ण में जेकी वणे करे, पर ॾोकड़ मूंखे कोई कोन थो ॾिए। हाणे तव्हांजो मूंखे लिखी इहे ताना था ॾियो त मां इन करे सियासत ते नथो ॻाल्हायां जो मूंखे ॾोकड़ था ॾियनि त या त न ॻाल्हाए, या ॻाल्हाए त असांजे हक़ में ॻाल्हाए, या एजेंसी वारनि तोखे मना करे छॾियो आहे त सियासत ते न आहे ॻाल्हाइणो। बाबला मुंहिंजा, हिकदमि एॾो नाराज़ न थियो यार। पंहिंजे सां घर वियो था, पंहिंजा फ़ैसिला पाण था कयो, असांखे सज़ाऊं था ॿुधाए छॾियो, असां ते प्रोसिक्यूशन बि पाण था कयो, पोइ नंढिड़ो हिकिड़ो घर में जेल बि करे छॾियो, फ़क़ीर खे पकिड़े उन जेल में विझी छॾियो।
का ॻाल्हि त हुजे न, मूं अर्ज़ु कयो त 10 सालनि खां हीअ असां सूफ़ियुनि जो प्रोग्राम आहे, असांजो सूफ़ियुनि जो प्रोग्राम, असांजो कंहिंसां सियासत जो तालुक़ु कोन्हे। असां हिन में ॻाल्हियूं कंदासीं सचल जूं, हिन में ॻाल्हियूं कंदासीं शाह लतीफ़ जूं, बेदिल बेकस जूं, सामीअ जूं, दलपत सूफ़ीअ जूं, भगत कबीर जूं, बुले शाह जूं, सुल्तान बाहूअ जूं। हिकु अलाह क़नून में डरदा, बसि ॻाल्हियूं इहे करणियूं आहिनि असांखे। असांखे मुले खे ॿुधाइणो आहे त हिकु अलाह क़नून में डरदी मुला, मैं तेरे कोला नहीं डरदी। मुला तूं खणी कुझु बि करे विझ, तूं खणी ताज़ीरात कर। हिकिड़ो कराची में मुलो आहे, मस्जिद में वेठो हूंदो आहे, हर हफ़्ते वाजिबुल क़तल जूं फ़तवाऊं ॾींदो आहे। ऐं हैरत जी ॻाल्हि त सुप्रीम कोर्ट उनजो सुओ मोटो नोटिस वठे ई कोन थी। अरे बाबा, जेकॾहिं हुनजी फ़तवा ते को सचपच अमल करणु शुरू करे छॾे ऐं कंहिं ABCD खे क़तल करे छॾे वञी ऐं पकड़िजे त चए थो भई मूंखे त हुन त चयो त वाजिबुल क़तल आहे, तंहिंजे करे मां अलाह जे नाले में हुनखे मारे छॾियो, छो जो फलाणे मौलाना चयो हो हुन मदरसे वारे। को नोटिस ई नथो वठे। तंहिंजे करे असांजो हीउ प्रोग्राम जेको आहे सो सूफ़ियुनि जो प्रोग्राम आहे, हिकु अलाह क़नून में डरदी, बसि हिकु अलफ़ अलाह, बसि ॿियो कुझु कोन्हे। हे उहो प्रोग्राम आहे। हाणे जॾहिं तव्हां सियासत ते एॾो काविड़िजो था ऐं एॾी दिलचस्पी ॾेखारियो था, त तव्हांखे सियासत सां केॾी दिलचस्पी आहे, त पोइ फ़क़ीर जो हिकिड़ो जुमिलो ॿुधो ऐं नाराज़ न थियो। तव्हां जॾहिं नाराज़ था थियो मूंखे ॾुख थो थिए। मुंहिंजा नौजवान, नंढड़ा नौजवान, यार तव्हां नाराज़ था थियो, तव्हां पंहिंजे अंदरि रतु था टहिकायो, हार्मोन्स सभु तव्हां पंहिंजे अंदरि ख़राबु कयो, तव्हां पंहिंजी केमिस्ट्री अंदरि ख़राबु था करे छॾियो। कावड़ वारो माण्हू सोचे न सघंदो आहे, जेको माण्हू सोचे न सघंदो सो बेकार आहे। छो जो ॿी जेका जानवर आहिनि उहे सोचींदा न आहिनि, इंस्टिंक्टिव हूंदा आहिनि उहे। फ़क़ति इंसानु उहो जानवर आहे जेको सोचींदो आहे, पर जॾहिं कावड़ में ईंदो आहे तॾहिं न सोचींदो आहे। तंहिंजे करे मां नथो चाहियां त मुंहिंजा नंढड़ा नौजवान कावड़ में अचनि। आई वॉन्ट देम टू थिंक। मां चाहियां थो त उहे सोचनि, हर ॻाल्हि ते अखियूं ॿधी अमल न कनि। राति जो न कटणा आहिनि, छो न कटणा आहिनि? मूंखे ॿुधाए, मां राति जो न छो न कटियां बाबा? तूं जो डंडो खणी मुंहिंजे मथां बीठो आहे, हेॾियूं बतियूं थियूं ॿरनि पियूं, ट्यूबलाइट था ॿरनि पिया, रोशनियूं आहिनि, नेल कटर आहिनि, अखियूं बंदि करे माण्हू ई करे नेल कटर सां कटे सघे थो, छो न कटियां? सुवालु पुछो। मां चाहियां थो इन क़िस्म जा सुवाल पुछो। क्रिकेट मैचुनि में मां ॾिसंदो आहियां, अॼुकल्ह इहो दौरु निकितो आहे, असां वारे दौर में त कोन हो। ओचितो हिकिड़ो प्रोग्राम, हिकिड़ो पाणीअ जो वक़फ़ो थो थिए, हिकिड़ो नौजवान ठक ओकड़ू वेही थो रहे, हेठि वेही थो पाणी पीए, ॿिया बीठल था पाणी पीअनि। हाणे घटि में घटि मां ॾिसण वारो हुन खां पुछणु थो चाहियां, तूं वेही पाणी छो थो पीए? इन जो मूंखे को डॉक्टरी, को मेडिकल एक्सप्लेनेशन ॾे। डॉक्टर इन बारे में छा थो चए? छो जो हे हेॾा सारा रांदीगर ख़ौफ़नाक फास्ट बॉलर जेके आहिनि, इहो बि बीह गिड़ पाणी पी था वञनि। ऐं तव्हां जेके हेठि वेही पाणी पीओ था, तव्हां खां वधीक सिहतमंद, ताक़तवर, लाॻीती बॉलिंग करण वारा, उनखे त कुझु कोन थो थिए। हा साईं, असां ॿुधो आहे फलाणे जो हुकुम आहे, अक्सर जे अखियुनि ते, पर रीज़न हुजे हुनजो पोयों। वी मस्ट नो द रीज़न, न छो न कटिजनि। इन करे जो अॻे ज़माने में रोशनी कोन हूंदी, घटि रोशनी हूंदी, ऊंदे में ऐं नेल कटर कोन हूंदा, छुरियुनि सां अलाए छा सां ईअं पाननि सां ईअं लाहींदा, न आङियूं कटिजी वेंदियूं ऊंदे में, तंहिंजे करे रोकींदा हुआ। माण्हू न रोकबो त इंसान खे हलाइण लाइ ॿ कुवतूं आहिनि जेके इंसान खे हलाइनि थियूं, लालच ऐं डपु। सॼी इंसान ज़ात जेका आहे उन ते थी हले पई। या त इंसान खे लालच ॾियो या उनखे ढेजारियो। हे कंदे त तोखे हेतिरा सवाब मिलंदई, हेतिरा फ़ाइदा थींदई। हे तूं वञी वठंदे न स्टॉक एक्सचेंज मां हिकिड़ो इहो जेके मिलंदा आहिनि शेयर्स, हिकिड़ो वठंदे त तोखे हेतिरा करोड़ रुपया मिलंदा, ॿुॾी वेंदसि। जुआ न आहे, छो जो सभु खेॾनि था न, मुला बि हिन में शामिल आहिनि। छो जो खेॾनि था त स्टॉक एक्सचेंज जेका आहे सा जुआ कोन्हे। घोड़ा डोड़ाइणु, उन ते शर्तूं रखणु, उहा जुआ न आहे। छो जो असांजा साईं पीर मीर सैयद साईं वॾेरा ऐं जेके आहिनि कर्ता धर्ता हिन मुल्क खे हलाइण वारा, सभु घोड़ा था डोड़ाइनि उते। तंहिंजे करे इहो जाइज़ आहे। बाक़ी घर ते वेही तव्हां इहो फ़ैसिलो करे 2 ॼणा शर्त था लॻायो, अदा
₹10 शर्त था लॻायूं त क्रिस गेल पहिरें बॉल ते छको हणंदो न हणंदो, जुआए। अरे बाबू, मां कराची में वेठो आहियां, उहो त खेॾंदा पिया दुबई में, तव्हां मूंखे हिते छो था झलो? कहिड़ी जुआ मां तव्हां सां खेॾी आहे वेही? असां त शर्त ई आहे। तंहिंजे करे सॼो मामिलो आहे गड़बड़, सभु हेठि मथे थी वियो आहे, सुट मुंझी पियो आहे, सुट मुंझी पियो आहे। हाणे होॾो आवाज़ बि अचे थो, ठक ठक करे थो, चए थो 2 मिंट रहिजी विया आहिनि, 2 मिंट रहिजी विया। मूंखे ख़बर आहे 2 मिंट रहिजी था वञनि। तंहिंजे करे बाबला, हाणे 2 मिंटनि में मां तव्हांखे ॿुधाए छॾियां त मां सियासत ते, असां हिन प्रोग्राम में 10 सालनि खां सियासत ते छो नथा ॻाल्हायूं? ॿुधिजो, पोइ दिलि में न कजो। इहो वाइदो 1 वे ट्रैफ़िक आहे, मां तव्हांजो वाइदो ॿुधी नथो सघां, पर मां गुज़ारिश थो कयां त वाइदो कयो, नाराज़ न थींदो इहा ॻाल्हि ॿुधी। सम्झो, को बि MNA, को बि MPA पंहिंजे साए मर्ज़ीअ सां असेंबली जी बिल्डिंग में पहुची, ॾाकण चढ़ी, ठक ठक असेंबली बिल्डिंग में अंदरि वञी, असेंबली हॉल में अंदरि वञी ठक कुर्सीअ ते वेही रहंदो। छा ईअं थींदो आहे? कॾहिं ईअं थियो आहे त को बि माण्हू रस्ते हलंदे हुनजो शौक़ु थिए, दादा मां त वञी असेंबली में थो वियां? ईअं थींदो छा? असेंबली में वञण लाइ, असेंबली में वेहण जे लाइ इहा आहे कानून साज़ असेंबली। कानून ठाहिण लाइ इहे माण्हू तव्हां खां वोट था वठनि, तव्हांजे वोटनि जे करे तव्हां खां वोट वठी उहो वञी असेंबली में था वेहनि। तव्हां हुननि खे इलेक्ट था कयो, तव्हां हुनखे वोट ॾियो था त ॾाढो लाइक़ु माण्हू मां मथे थो मोकिलियां पियो, जेको पढ़ी लिखी त न सघंदो आहे पर आङूठो हणी सघंदो आहे साईं। तंहिंजे करे कानून ठाहींदो ऐं आङूठो हणंदो हुन ते, उनखे तव्हां मोकिलियो था मथे। असांजो उन्हनि ते पहिरियों ॾाढी नंढे हूंदे मूंखे बि ॾाढी कावड़ ईंदी त कहिड़े क़िस्म जा माण्हू वञी असेंबलियुनि में वेहनि था। हिकिड़ो माण्हू असेंबली में वेहंदो हो, को वरनि खां वरे 28 सालनि खां वेंदो हो, 28 साल खां सुम्ही पवंदो असेंबली में वञी। नालो नथा खणूंसि, छो जो उनजा मिट माइट हाणे जेके नवां नौजवान तयारु थिया आहिनि, हेॾियूं मुछूं, हे उहो साईं, शिकारगाह फलाणा ॿाहिरि जा, हे उहो, उन्हनि वटि फ़क़ीर जो सिर विञाए छॾींदा। आई डू नॉट नो, तंहिंजे करे नालो नथा खणूं। 28 साल निंड कंदो हो असेंबलीअ में, उन ते उन वक़्तु कावड़ ईंदी, हाणे नथी अचे, छो जो कावड़ तव्हां ते थी अचे। उहो पाण त न वेठो वञी, यू इलेक्टेड हिम, यू गेव हिम योर वोट। तव्हां हुनखे वोट ॾिनो, तंहिंजे करे उहो असेंबली वञी वेठो, पंहिंजे सां कोन वियो। तंहिंजे करे असेंबलियुनि में वेठल माण्हुनि जे ख़िलाफ़ु एॾी कावड़ जेके ॾेखारियो था न, इहा कावड़ ईंदड़ 8-10 महीननि खां पोइ इलेक्शन थियण वारी आहे, उन में ॾेखारियो। इहा कावड़ उते ॾेखारियो, इन्हनि खे वोट न ॾियो, इहे ई वोट वठी उते मथे था वेहनि। तंहिंजे करे जॾहिं ॾोह ई असांजो आहे, तव्हांजो मुंहिंजो, जेकॾहिं मुंहिंजो वोट तव्हांजो वोट वठी हिकिड़ो अंगूठो हणण वारो माण्हू वञी असेंबली में वेहे थो हुते मथे, उनजो ॾोह कोन्हे, ॾोह तव्हांजो ऐं मुंहिंजो आहे। आई एम रेस्पॉन्सिबल, यू आर रेस्पॉन्सिबल। वठूं था नंढी रिसेस, इन बारे में वेही सोचो, मथो पाण में मिलाए वेही सोचो त यार वाकई असांजी वोट, असां हुनखे वोट ॾिनो हुते वेहण लाइ, उहो पाण हुते कोन वियो। इन करे आई एम रेस्पॉन्सिबल, यू आर रेस्पॉन्सिबल। नंढी रिसेस। रिसेस तां फ़क़ीर जी वापसी। सोचो, मथो मिलाए, थिंकिंग टुगेदर, गॾु वेही सोचणु त इहे माण्हू जेके हुते वेठा आहिनि तव्हांजे मुंहिंजे करे, यू एंड आई आर टू बी ब्लेम्ड। ॾोह असांजो आहे, जेको वोट ॾिए थो, वठण वारे जो ॾोह कोन्हे। असांजी अदालत में दे आर एब्सॉल्व्ड, असां उन्हनि खे आज़ादु करे छॾियो, माफ़ु करे छॾियो, सभिनी MNAs खे MPs खे। तव्हां सभु आज़ादु आहियो, ॾोह असांजो आहे, वोट ॾियण वारनि जो। असां
आई एंड यू, तव्हां ऐं मां, असां ॾोहारी आहियूं। जहिड़े माण्हू खे वोट ॾींदासीं उहो वञी उते वेहंदो, ऐं जॾहिं वेहंदो त पोइ खिट खिट न कयो, पोइ टिर टिर इहा न कयो, पोइ टरड़ायूं न कयो। जेकॾहिं ॾाढी कावड़ थी अचेव 10-15 महीननि खां पोइ चूंडूं थियण वारियूं आहिनि न, कावड़ उते कढी ॾेखारियो, अचो इन्हनि खे न ॾियो वोट, कयूं फ़ैसिलो, पाण ॿई था वेहूं, फ़ैसिलो न कंदासीं, छॾियो हिन ॻाल्हि खे। हाणे पाण ॻाल्हायूं छा ते ॻाल्हायूं, 2-3 टॉपिक्स आहिनि। शुरू था कयूं, ॾिसूं त हिन अॼोकी क्लास में उहा ॻाल्हि केसि ताईं पहुचे थी, हाणे पाण में शेयर था कयूं। इहा ॻाल्हि आहे अहिड़ी जंहिं ते फोकस करिणो आहे, फोकस करिणो आहे, मैग्नीफाइंग गिलास रखी शइ वॾी करे ॾिसबी आहे, ओड़े नमूने, ठीकु। हाणे कुझु लफ़्ज़ आहिनि, हाणे उन्हनि ते सुई न अटकी, छो जो सुई हिकिड़े हंधि जेकॾहिं अटकी पई त पोइ उन खां पोइ जेके बि ॻाल्हियूं थींदियूं न, पोइ उहो उते अटकी पवंदियूं, उहो बि निकिरी वेंदियूं। तंहिंजे करे हिकिड़ो अखर मूं हिन में पंहिंजे होमवर्क में लिखियो, फिलॉसफी ऑफ सेलिंग, फिलॉसफी ऑफ सेलिंग, सेल करणु, विकिणणु, विकिणण जो फ़लसफ़ो। थी सघे थो तव्हां इहो पहिरियों लफ़्ज़ न ॿुधो हुजे, मूं बि न ॿुधो, वेठे वेठे मुंहिंजे मथे में आयो, मां लिखी छॾियो। तव्हां बि लिखी छॾींदा कयो, इहो न सोचींदा कयो त मुंहिंजो फलाणो दोस्त छा चवंदो, मुंहिंजो फलाणो ॾाहू जेको उहो ॾाहू छा चवंदो हिन लफ़्ज़ जे बारे में। नो नो, इहो लफ़्ज़ ॾाहे न विधो आहे तव्हांजे मथे में, इट इज़ योर ओन क्रिएशन, ट्रस्ट योर सेल्फ, एतबार कयो पाण ते, लिखी छॾियो, न त पोइ तव्हां रहिजी वेंदव त हो छा चवंदो, हो छा चवंदो, वो क्या बोलेगा, वो क्या सम्झेगा, लोग क्या कहेंगे, छुटी वो ॻाल्हि साईं, पोइ लोगनि खे वेठा तव्हां राज़ी कयो, लिखणु पढ़णु सॼो छुटो, लोग क्या कहेंगे, ॻाल्हि ख़तमु थी वेंदी। तंहिंजे करे फिलॉसफी ऑफ सेलिंग, विकिणण जो फ़लसफ़ो। रोज़ानो तव्हां टेलीविज़न खोलो था, विकामनि थियूं शयूं, का कोल्ड ड्रिंक हूंदी, भई असां नंढड़े हूंदे पीती, जवानी में पीती, अधड़ उमिरि में पीती, हाणे बि कॾहिं कॾहिं दिलि चाहींदी आहे त का कोल्ड ड्रिंक पी वठिबी आहे। पर यार मूंखे तजुर्बो कोन्हे त कोल्ड ड्रिंक हीअं पी मूं वटि कॾहिं रड़ियूं कयूं हुजनि, हुई घोड़ा मज़ो आसमान फलाणो, हेॾियूं 10 छोकिरियूं हेॾो डोड़ंदियूं आहियूं, हिकिड़ियूं हेॾो आहियूं, का मूंखे कबाब थी खाराए, पाण कुझु थी खाए, इहो छा आहे सभु कुझु, दिस इज़ सेलिंग। कोल्ड ड्रिंक विकिणनि था, उहो चवनि था त इहा कोल्ड ड्रिंक तव्हां पीओ त तव्हां ईअं थींदो। सो हर शइ, हर प्रोडक्ट तव्हांजो विकामे थो हिन दुनिया में। फ़क़ति शयूं न, जेके ज़ाहिर ज़रूर शयूं आहिनि, बोतलूं थियूं, केक पेस्ट्रियूं थियूं, बिस्कुट थिया, इहे विकामनि था, उनजी तरह तरह जूं साईं पब्लिसिटी थी अचे पई, बैंकुनि जी थी अचे पई, पैसा रखायो त तव्हांजा 6 महीननि में डबल टिबल थी वेंदा, रखायो पैसा, तरह तरह जूं, माना इट्स सेलिंग, इट्स सेलिंग। असां पंहिंजो प्रोडक्ट आहे, मां वटि मां इहो विकिणणु चाहियां थो। चवंदा आहिनि त एडवर्टाइज़िंग एॾी त पावरफुल शइ आहे, एॾी त ताक़तवर शइ आहे, जो हिकिड़ो आम पत्थर उनखे हीरे जे भाव में विकिणी सघिजे थो, हीरे जी क़ीमत में आम पत्थर रस्ते थो खणी, पर एडवर्टाइज़िंग ज़बरदस्त हुजे।
एडवर्टाइज़िंग छा आहे? एडवर्टाइज़िंग इन फिलॉसफी ऑफ सेलिंग जे पोयों हिकिड़ी हलंदड़ ताक़त आहे. इट्स अ फोर्स जेका हुनखे हलाए थी पई ऐं ॾाढी बेरहम क़िस्म जी ताक़त आहे. तव्हां हैरान न थीजो. हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधायांव, कंफर्म करणी त वञी पक कयो. वॾा वॾा सियासतदान हूंदा न थी, पहिरियों ॿाहिरि वारे जो नालो था खणूं, पोइ पंहिंजे जो था खणूं. पहिरियों ॿाहिरियों, पोइ ख़ैश दरवेश वारी ॻाल्हि था कयूं. इहो ट्रम्प आयो आहे न, होॾे अमेरिका जो सदर, इहो ई नालो अथसि न. मुंहिंजे मथे मूं उबतो सुबतो न थियो नालो, न आई थिंक इहो ई हुनजो नालो आहे, डोनाल्ड ट्रम्प अलाए छा आहे. अॻे त डोनाल्ड डक ॿुधंदा हुआसीं, हिकिड़ी बदक हूंदी पिच 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 कंदी हुई, हे अलाए उहा केरु आहे. इन जे लाइ बि साईं एडवर्टाइज़िंग हिकिड़ी फर्म आहे जेका हिनखे पब्लिसिटी ॾींदी आहे. एडवर्टाइज़ करणु माना पब्लिसिटी ॾियणु. कीअं थो ॻाल्हाए, किथे थो बीहे, छा थो करे, पहिरियों उनजी प्रायर पब्लिसिटी करे छॾनि. फलाणे हंधि लेक्चर ॾियणु थो वञे, फलाणे हंधि हीअं कंदो साईं. अख़बारुनि में उनजा लेख लिखणु, उनजे बारे में ॻाल्हियूं, उनजे पॉज़िटिव इन इमेज उनजो ठाहींदा आहिनि ॾाढो. ऐं इहो हर हंधि अथव. इहो असांजे पंहिंजे मुल्क में बि अथव. मीडिया एडवाइज़र जे नाले में असांजा वॾा वॾा सियासतदान, असांजो वज़ीर आज़म, असांजा वज़ीर आला, असांजा वज़ीर, छो वज़ीर एॾो सियाफ़िन खे ठाहे ठाहे वेठा हूंदा आहिनि, ॿिए सां मुंहुं ॾेई न ॻाल्हाईंदा आहिनि. हिकिड़ो आम रवाजी ख़बर पवंदो, अच्छा फलाणी अख़बार चैनल जी सियाफ़ी आहे, हाणे हिन सां खिली ॻाल्हाइबो, भाई आए क्या हाल है आपकी, यार इसके लिए कोई केक पेटीज़ खाएंगे, बड़ी ज़बरदस्त पेटीज़ है. अच्छा ऐसा करो, इनके लिए क्लब सैंडविच लाओ. वाए? छो जो मूंखे ख़बर आहे त सियाफ़ी आहे. अख़बार में लिखंदो, टीवी ते ॻाल्हाईंदो मुंहिंजे बारे में, तंहिंजे करे ही विल सेल मी. जेकॾहिं मूं मां ख़ुशि हूंदो त ही विल सेल मी, मूंखे विकिणंदो, मूंखे अॻिते वधाईंदो, मुंहिंजी मार्केट वैल्यू वधंदी. दिस इज़ गोइंग ऑन एवरीवेयर. रुगो सियासतदाननि ते ॻाल्हि कोन्हे. राइटर्स, असां वटि न, असां वटि मिसकीन आहियूं, असां मोहताज आहियूं पब्लिशर्स जा. राइटर हितां जा, सिंध जा ख़ासि करे. नौजवान किताब लिखंदो, पब्लिशरनि जे कढ पियो खिचखिच कंदो घुमंदो. ऐं जंहिं वक़्तु राइटर, शाइर, अदीब खिचखिच करे थो, ईअं कंहिंखे हाज़ी निज़ारी थो करे, कंहिंखे बि खणी करे, पब्लिशर खे बि करे, अंदरि हुनजी क्रिएटिविटी मरी वेंदी. उन वक़्तु डायरेक्ट मरी वेंदी. हो आपघात थो करे. मां ॻाल्हि थो कयां ॿियनि जी, ॿाहिरि जी. ॿाहिरि छा ॿिया त नाला तव्हां ॿुधा हूंदा. हिकिड़ो ॾाढो जेको बदनाम थियो नालो, ॾाढो वॾो राइटर, ऐं पाण हुनखे बदनाम हुन पाण खे कराए छॾियो. नेगेटिव. 2 मिंट. छा नालो हुउसि जे सैटेनिक वर्सिस लिखियो? सलमान रुश्दी? इज़ दैट दी नेम? मां हुन ॻाइण वारे सां, उहो अहमद रुश्दी हो ॻाईंदो हो जेको. सलमान रुश्दी इज़ अ राइटर. मिक्सअप. सलमान रुश्दी साईं, उनखे बाक़ाइदे हिकिड़ी टीम आहे उनखे पब्लिसिटी ॾियण जे लाइ. इन सभिनी राइटर्स खे, ॿाहिरियां जेके आहिनि, उनजा पब्लिशर उनखे पब्लिसिटी ॾींदा आहिनि. छो जो पब्लिशरनि खे ख़बर आहे त मां हिनखे पब्लिसिटी ॾींदुमि, हिनजो किताबु वधीक सेल थींदो, इनजी वधीक मूंखे आमदनी थींदी. उन्हनि सां गॾु बाक़ाइदे हिकिड़ी सेल्समैन्स जी हिकिड़ी टीम हूंदी आहे. अख़बारुनि में पब्लिसिटी, उन्हनि में सलमान रुश्दी साईं गुम थी वियो आहे, 9 महीना थी विया आहिनि, हिकिड़े किताब ते कमु थो करे पियो, ऐं अख़बार में लेख अचनि, कंहिंखे का ख़बर कोन्हे किथे आहे. जेतोणीकि सभिनी खे, पब्लिशर खे, हिनखे हुनखे ख़बर, ऐं हुनखे माल मताब हे हो हुते पुॼाईंदा था रहनि. बसि हिकिड़े अहिड़े किताब ते करे थो जो जॾहिं मुंहिंजे पब्लिश थियण खां पोइ दुनिया सॼी हेठि मथे थी वेंदी. हे सॼो दुनिया जो गोलो जेको आहे उन में ज़िलज़िलो अची वेंदो, थरथलो अची वेंदो, अहिड़ो किताब लिखे पियो.
भई माण्हू परेशान। बसि हाणे उनजो किताबु हुन ॾेई छॾियो आहे मसवदो, किताबु बसि अचण वारो आहे, किताबु प्रिंट थो थिए पियो, किताबु भई प्रिंट थो थिए पियो, क़ीमत केतिरी आहे माण्हुनि पुछो, चई क़ीमत पोइ ॿुधाईंदासीं। माण्हुनि चयो असां एडवांस में पैसा था ॾियूं। माण्हुनि $100 जमा कराए छॾिया एडवांस में, त इहो किताबु छपिजे त पोइ जेतिरी बि क़ीमत हुजे तव्हां हिन मां कढो, असांखे पैसा ॾियो न ॾियो, असांखे किताबु ॾियो। $करोड़नि जे हिसाब में उन किताबु छपजण खां अॻु, क़ीमत खां अॻु उहो सेल थी वियो। किताबु कहिड़ो? सैटेनिक वर्सिस, हिकिड़ो यूज़लेस रॉटन बुक, जंहिंजे बारे में चवनि था दुनिया जो सभिनी खां वधीक विकामंदड़ किताबु पंहिंजे वक़्त जो हिकिड़े मख़सूस दायरे जे अंदरि। त पब्लिसिटी जे फ़लसफ़े ते असां चऊं था, इन ते असां रिसर्च था वठूं, इन ते सोचो त पब्लिसिटी या पाण खे अॻिते कराइणु या पंहिंजे ख़्यालनि खे, पंहिंजी सोच खे, पंहिंजनि इरादनि खे, पंहिंजी नियत खे पब्लिसिटी ॾियारणु, अॻिते ताईं वठी वञणु, उनखे मक़बूल आम करणु, बाक़ाइदे हिकिड़ी पब्लिसिटीअ जी डिज़ाइनिंग आहे। उनजे पोयों फिलॉसफी आहे सॼी, त हिनखे कीअं असां अॻिते खणी वञूं, कीअं जीअं दुनिया ते छांइजी वञे इहा शइ। उनजा मुख़्तलिफ़ तरीक़ा थियनि था। बाक़ी रिसर्च खां पोइ मोटंदासीं, मुंहिंजो ख़्यालु आहे त रिसर्च खां पोइ मोटंदासीं त 10 मिंट खनि असां वटि हूंदा। 10 मिंटनि में ॾिसंदासीं त इहा सॼी इन जो पॉज़िटिव ऐं नेगेटिव कहिड़ा कहिड़ा तरीक़ा आहिनि जंहिंसां हर माण्हू पंहिंजी शइ खे अॻिते थो करे ऐं चाहे थो त इहा मुंहिंजी शइ जेका आहे सॼी दुनिया ते छांइजी वञे। नंढड़ी रिसर्च वठो, मां बि वठां, तव्हां सोचो, मां बि सोचां थो। रिसर्च तां फ़क़ीर जी वापसी। philosophy of selling, सेल्समैन जे थ्रू रेडियो, टेलीविज़न, अख़बारूं, बिल बोर्ड्स सो रस्तनि ते लॻा पिया हूंदा आहिनि। फलाणी कारखाने या मिल जी साईं छा लॉन ठही आहे, पोइ साईं पाकिस्तान में जेकी बि आहिनि वीचारियूं सनड़ियूं टुंडियूं मुंडियूं मॉडल्स, अहिड़ियूं सनड़ियूं हूंदियूं आहिनि ॼण मानी कोन मिली अथनि, बुख थियूं मरनि। ऐं वरी उन्हनि जे मुंहं ते बि हमेशह कावड़ियल मॉडल, कावड़ियल छो हूंदी आहे इहा ॻाल्हि अॼु ताईं मूंखे सम्झ में कोन आई। भई तूं मुर्की ॻाल्हाए न, मुर्की तस्वीर कढाए न, जेकॾहिं तूं लॉन जी साड़ी पाती आहे या लॉन जो तो वॻो पातो आहे, मुंहं ते का मुर्क त आणे न, 12 वॻा पिया आहिनि तुंहिंजे मुंहं ते, कावड़ लॻी पई आहे तोखे। मूं अहिड़े जेके पब्लिसिटी करण वारनि इदारनि सां गॾु जेके फोटोग्राफर हूंदा आहिनि ऐं मुंहिंजा प्रोड्यूसर हूंदा आहिनि, उन सां मूं ॻाल्हायो हिकिड़ो दफ़ो। उन हिकिड़ो अहिड़ो लफ़्ज़ मूंखे ॿुधायो जेको मां ऑन एयर तव्हांखे नथो ॿुधायां, त इहे मायूं ईअं अहिड़े क़िस्म जूं तव्हांजी तस्वीरूं छो था क़बूल कयो, छो था लॻारायो। हुन मूंखे जेको जवाबु ॾिनो, सो आई एम सॉरी, उहो ऑन एयर वञण जहिड़ो कोन्हे, न त मां काश ॿुधायां जेकर तव्हांखे, त उहो हुननि खां असां अहिड़े क़िस्म जा पोज़ जो हीअं मथे ते हीअं हथु रखी वेठी आहे, उदास ईअं, वात ईअं अधु खुलियल अधु बंदि, इहो छो ईअं 12 छो वॻा पिया अथनि, माउ मरी वई अथसि, केरु मरी वियो आहे हिन जो चोरीअ जो। बहरहाल ॻाल्हि आहे त उन जेको लॉन जो जेको कपिड़ो आहे न, उहो विकामे, उहो विकामे, बसि हुनजो जेको विकिणण वारे जो इहो आहे। किताब जीअं ॿुधायोमांव, राइटरनि जा एजेंट्स आहिनि, बाक़ाइदे एजेंट्स जेके राइटरनि खे सेल कंदा आहिनि ॿाहिरिनि मुल्कनि में, उहे असां वांगुरु नौकिरियूं कोन कंदा आहिनि। असां वांगुरु हुन जेको ऑफिस में बॉस न हूंदो आहे। हिकिड़े सिंधी बॉस हिकिड़े नौजवान खे, शाइर हो वीचारो नंढिड़ो नौजवान, एॾो तंग कयईंसि, एॾो तंग कयईंसि, हुन ख़ुदकुशी करे छॾी। नाला कहिड़ा खणूं, कंहिंजो खणूं, छो वॾा नाला आहिनि, ख़ुदकुशी करे छॾी हुन छोकिरे। इहे असां वटि नौकिरियूं था कनि, फुल टाइम राइटर्स नौकिरी न कंदा आहिनि, कॾहिं कोन कंदा आहिनि।
मां जेतोणीकि सॼी उमिरि नौकिरी कई ऐं सॼी उमिरि मां लिखंदो रहियुसि, उन दौरान लिखंदो रहियुसि ऐं उन वक़्तु वधीक लिखंदो हुउसि, जवानी हुई, वधीक लिखंदो हुउसि। ऐं मां पाण खे हमेशह क्लेम कंदो हुउमि त आई एम अ फुल टाइम राइटर, मां फुल टाइम राइटर आहियां। एक्सप्लेनेशन्स काल थी वियूं हुयूं, छो न तुंहिंजी पघार बंदि कयूं, छो न तुंहिंजी पघार अधु कयूं, छो जो तो पाण फलाणे हंधि फलाणे इंटरव्यू में कंहिंखे ॻाल्हाईंदे तो इहा ॻाल्हि कई त आई एम अ फुल टाइम राइटर, बाक़ी मां जेको आहियां पार्ट टाइम आहियां। त तूं त हाणे हिते इहो वेठो आहे फुल टाइम, तुंहिंजी पघार छो न असां अधु कयूं या छा कयूं, तुंहिंजी एक्सप्लेनेशन काल था कयूं। सॼी उमिरि गुज़री वई जहिड़ा सरकार सां हलंदे हलंदे। वॾा जहिड़ा तोखे फलाणी किताब मूं, फलाणी राइटिंग मूं, फलाणी टीवीअ तां हेतिरा, इन जो अधु हिसो असांखे ॾे सरकार। छो ॾियूं भई? सरकार सगुरी मूंखे टीवी ड्रामो लिखणु सेखारियो हुजे, सरकार सगुरी मूंखे स्टोरी लिखणु सेखारी हुजे, त मां तव्हांखे कुझु ॾियां? यू हैव स्पेंड नथिंग ऑन मी। तंहिंजे करे इहो असां वटि आहे। ॿाहिरिनि मुल्कनि में इहे राइटर नौकिरियूं वोकिरियूं कोन कंदा आहिनि, फुल फ्लेज राइटर हूंदा आहिनि पूरा, ऐं पोइ उन्हनि जी पब्लिसिटी, अहिड़ा अहिड़ा किताब पब्लिसिटी वारनि जा मां वेझड़ाई में बि पढ़िया आहिनि, जो असांजा नौजवान जेके पहिरियों ॿियो किताब था लिखनि उहो बहितर था लिखनि पिया। मां गारंटी सां थो चई सघां त रसूल मेमून जो किताबु नजूमी, इहो जेकॾहिं अंग्रेज़ी में को लिखे ऐं पब्लिशर ॿाहिरियों हुजे, आउटसाइड पाकिस्तान, अमेरिका में हुजे या यूरोप में हुजे, त पाउलो कोयलो वग़ैरह जेका आहे न, उहे पारसीरा माण्हू बीह रहनि उनखे छॾे हिनखे पढ़नि। नजूमी तव्हां पढ़ो रसूल मेमून जो किताबु, पर छा आहे जो सिंधीअ में पब्लिशर बि हितां जो किताबु छपजंदो 500 या 1000, वॾो सही धमाको थियो त 2000, 5 करोड़ माण्हू आहियूं असां सिंधी, 2000 किताब थो छपजे साईं। यार चोर जी मां कुंड में रोए। पब्लिसिटी ते अचूं, फिलॉसफी ऑफ पब्लिसिटी साईं, हर शइ वेंदे अक़ीदा, वेंदे नज़रिया। मां टेका टुपड़ी नथो कयां, छो जो मां आई एम फुली अवेयर्ड त छा मुंहिंजे लाइ मां कहिड़े हंधि कानून जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदुसि। लेफ़्ट ते मूंखे गाॾी हलाइणी आहे, मां लेफ़्ट ते ई हलाईंदुसि, राइट ते न खणी वेंदुसि। तंहिंजे करे मूंखे ख़बर आहे त मां हींअर छा चवण वारो आहियां ऐं किथे कहिड़े हंधि मुंहिंजी लिमिट आहे, उन लिमिट खे मां क्रॉस न कयां। टू नेशन थियरी, दो क़ौमी नज़रिया उर्दू में चवंदा आहिनि जंहिंखे, इन ते मां नथो ॻाल्हाए सघां, खुलम खुला नथो ॻाल्हाए सघां, इन करे जो इनखे कानूनी तहफ़ुज़ मिलियल आहे, कॉन्स्टिट्यूशनल प्रोटेक्शन मिलियल आहे, त इन जे बारे में फ़क़ति तारीफ़ूं 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 त तव्हां करे सघो था, पर इन तारीख़ी हक़ीक़त खे, दिस इज़ द हिस्टोरिकल फैक्ट, टू नेशन थियरी ठही हुई आहे, इन जे बारे में को कुझु नथो ॻाल्हाए सघे। तंहिंजे करे मां इन जे बारे में कुझु नथो ॻाल्हायां। सो असां वटि हिते तरह तरह जूं पाबंदियूं, उन्हनि पाबंदी जे विच में माण्हू रस्ता था कढी वठनि। पाकिस्तान जे आइन में साफ़ लिखियलु आहे त हिक ॿिए जे अक़ीदनि जी खे ट्रांसग्रेस न कयो, हिक ॿिए खे तकलीफ़ न ॾियो। पर छो जो एॾा त अक़ीदा वधी विया आहिनि, एतिक़ाद एतिरा त हिक ॿिए सां टकराव में अची विया आहिनि। हर को पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां जलसा कढंदो, जुलूस कढंदो, साईं उन्हनि सां गॾु जीअं असांजा शिया भाउर ताज़िया कढंदा हुआ, पहिरियों रुॻो ताज़िया निकिरंदा हुआ। अॼु खां 20-25 साल अॻु, वधीक पुराणी ॻाल्हि कोन्हे, सदियूं पुराणी ॻाल्हि कोन्हे, 20-25 साल अॻु ताज़िया निकिरंदा हुआ। उन खां पोइ ॾिसंदे ॾिसंदे हिकिड़ी ॿी जमायत पैदा थी। हाणे उन्हनि वरी पाण खे पब्लिसिटी ॾियण जे लाइ, फिलॉसफी ऑफ सेलिंग जे में उन में अचण जे लाइ, इहो ज़ाहिर करण लाइ त असां राइट आहियूं, वी आर द बेस्ट, असां पंहिंजी शइ था ॾेखारियूं।
साईं हुननि जुलूस कढणु शुरू कया। साईं उठ घोड़ा अरबी ड्रेस में माण्हू वेठा आहिनि। अरे बाबा तव्हां त हिते आहियो पाकिस्तान में, सब कॉन्टिनेंट में आहियो, हिते अरब काॾों आया? ॾाढे एहतियात सां मां हिकिड़ो जुमिलो इस्तेमालु कयां थो जंहिंजे बारे में आई एम फुली अवेयर्ड। तव्हां टपो न ॾिजो महिरबानी करे विच में। त इस्लाम सॼे आलम जे लाइ आयो हो, अरबनि जे लाइ उहो कोन आयो हो। उहो रहमतुल आलमीन आहे, रहमतुल अरब न आहे। असां सॼी ॻंढ हिते अरबनि ते ॿधी छॾी आहे। अरब शहज़ादो ईंदो ख़त लिखंदो त नवाज़ शरीफ़ खे छॾींदा? अरब शहज़ादो ईंदो त हिते हुनखे सही थर में उहे जेके मोर मरनि था पिया ऑलरेडी, उन्हनि मरियल मोहनि खे उनखे छा चवंदा आहिनि, मोरनि खां पोइ हिकिड़ो ॿियो बि हूंदो आहे नंढिड़ो, उनखे अलाए छा चवंदा आहिनि, आड़ीअ जहिड़ो हूंदो आहे, उनखे बि मारियो अची, उनखे कयो। सही पब्लिसिटी, सही पोस्टर। हाणे त पैसो एॾो वधी वियो आहे जो हुननि चैनल पंहिंजा खोले छॾिया आहिनि, हर तरफ़ खां पब्लिसिटी थी हले पई। उन सॼी पब्लिसिटीअ जे बावजूदि उहो भले पंहिंजे अक़ीदतमंदनि खे हुतां खां टोड़े शियनि मां टोड़े सुनी कनि, सुनीनि मां टोड़े अहले हदीस में वञनि, हदीस मां निकिरी शाफ़ी थियनि, शाफ़ीअ मां निकिरी मालिकी थियनि, भले हेॾे खां होॾे टपा ॾींदा रहनि, हितां निकिरी होॾे वञनि, हुतां निकिरी होॾे वञनि। 2 मिनट्स। पर हिकिड़ी ॻाल्हि थियणी कोन्हे। 2 मिंट बचा आहिनि, 2 मिंटनि उहा ई ॻाल्हि थींदी। ऐं ईंदड़ क्लासरूम में इन ते बाक़ाइदे सोचे सम्झी ॻाल्हाइबो। ऐं तव्हां बि महिरबानी करे जेकॾहिं तव्हांखे कुझु पुछिणो आहे, करिणो आहे, यूट्यूब ते त सुवाल जवाबु न ईंदो आहे, फेसबुक ते उते पंहिंजो को सुवाल, उते खां पंहिंजी ॻाल्हि तव्हांखे करणी हुजे, छो जो हे प्रोग्राम अॼु ई इंटरनेट ते हलियो वेंदो, मथे पियो हूंदो, तव्हां उन ते करे सघो था, उन ते तव्हां करे सघो था। हिन काइनात जो मालिक, ख़ालिक, रब राम रहीम जेको नालो तव्हां हुनखे ॾियो, जॾहिं को तव्हां तसवुरु करे सघो था हीअ दुनिया हूंदी, कॾहिं खां आहे, इंसान जो अकुल जिते दंग थी थो वञे। महदूद आहे उते इंसान जो अकुल, सोच, सम्झ, तसवुरु, दी एंड। तॾहिं खां माण्हुनि हुनखे महसूसु करणु, शयुनि में ॾिसणु, नाला ॾियणु, तॾहिं कोन शुरू कयो। हज़ारे लखे साल, हज़ारे लखे करोड़े अरबे ज़ातियूं, इंसान ज़ात, माण्हू अछा कारा नीरा पीरा, -20 डिग्रीज़, 30, 50, -100 डिग्रीज़ में रहण वारा बर्फ़नि में, उतां खां वठी अफ्रीका जे पिण सफ़ा खूरे वांगुरु गर्मीअ वारे मुल्कनि में रहण वारा, सभिनी हुनखे को न को नालो ॾेई छॾियो। इन नालनि ॾियण जे बावजूदि हर कंहिं हुनखे पंहिंजे पंहिंजे तरफ़ां हिकिड़ी डेफिनेशन ॾिनी त मुंहिंजो ख़ालिक जेको आहे उनजी हीअ डेफिनेशन आहे। ख़ालिक जेको आहे सो हीअं ॻाल्हाईंदो आहे, ख़ालिक जेको आहे सो हिन ॻाल्हि ते ख़ुशि थींदो आहे, मालिक जेको आहे हिन ॻाल्हि ते नाराज़ थींदो आहे। हर कंहिं करोड़े सालनि खां, लखे सालनि खां ईअं हलंदो थो अचे। पर हिकिड़ी ॻाल्हि पथर ते लीको, या उहा तहरीर जेका पाणीअ ते न लिखिजी सघे, उन वांगुरु एब्सोल्युटली श्योर पाणीअ ते लिखणु नामुमकिन। अहिड़े ई नमूने नामुमकिन आहे उन ते पंहिंजी इजारादारी क़ाइमु रखणु, पंहिंजे ख़ालिक ते, पंहिंजे मालिक ते, अलाह साईं ते, रहमान ते, रहीम ते, ख़ालिक ते, उन ते इजारादारी, मोनोपली पंहिंजी क़ाइमु रखणु कंहिं हिकु तबिके जो, हिकु रिलीजन जो, हिकु अक़ीदे जो थी नथो सघे। इट इज़ इम्पॉसिबल। इट इज़ एक्सरसाइज़ इन फ्यूटिलिटी। या अजाई हुड़ाई आहे। त असां ई तव्हांखे जेको अलाह साईं जे बारे में ॿुधायूं दैट इज़ करेक्ट बस। बाक़ी तव्हां जेको सोचो था, तव्हां जेके सोचियो तव्हां ग़लति आहियो। आई एम राइट। तव्हांखे फ़क़ति मां वारी डेफिनेशन गॉड जी, क्रिएटर जी, द ओनर ऑफ दिस होल यूनिवर्स, उनजी मां जेका तव्हांखे डेफिनेशन ॿुधायां थो दैट इज़ करेक्ट। बाक़ी ॿिया जेके तव्हांखे ॿुधाइनि था दे आर रॉन्ग। उहे सुवाल थो पैदा थिए। इन सुवाल ते मां ख़तमु थो कयां। सॼो हफ़्तो सोचिजो
त ही ॿिया जेके माण्हू जेकी डेफिनेशन ॾियूं इन्हनि खे ॿिए कंहिं अलावा पैदा कयो छा? आहे त हिकु, इन ॻाल्हि ते त जहिड़ो कोन्हे न, आहे त हिकु, अलाह साईं हिकु आहे, पोइ नाला हुनखे अनेक आहिनि, कंहिंखे बि नाला ॾेई छॾियोसि, आहे हिकु, हिकु आहे त पोइ हुन मूंखे जेकॾहिं पैदा कयो आहे ऐं मां हुनखे जेका डेफिनेशन ॾियां थो, मां सम्झां थो त इहा मुंहिंजी करेक्ट आहे, त सुवाल थो पैदा थिए त हीअ ॿिया जेके आहिनि इन्हनि खे कंहिं पैदा कयो, हिननि जेकी डेफिनेशन हिनखे ॾिनी आहे उहा कीअं हुननि जे मथे में आई, हुनखे कंहिं पैदा कयो, की ॿिए कंहिं अलावा हुननि खे पैदा कयो छा? जॾहिं सभिनी खे हिकिड़े ई पैदा कयो आहे, हिकिड़े ई मालिक पैदा कयो आहे, त पोइ जहिड़ो छा जो? जहिड़ो थींदो इन ॻाल्हि ते त मां सम्झां थो त मां ॾाढो हिकिड़ो आला अकाबर आहियां, मां सम्झां थो त जेको मूं फ़ैसिलो कयो आहे अबाउट द क्रिएटर उहो करेक्ट आहे, बाक़ी सभु तव्हां ग़लति आहियो, वाजिबुल क़तल आहियो तव्हां सभु। ईअं न थींदो। रिसेस था वठूं, सॼो हफ़्तो हिन ते सोचो, फेसबुक ते सुवाल विझो, वराए वराए फेसबुक ते इहो प्रोग्राम ॾिसो ऐं वरी ईंदड़ ख़मीस जे ॾींहुं थर्सडे हिते ई मिलंदासीं। मर्ज़ी अथसि, रखंदो घुराईंदो न त हूंदासीं, मिलंदासीं, न त घुराए छॾी त पोइ ॿियो कोई त वेठो हूंदो उहो ॻाल्हाईंदो तव्हां सां, बिकॉज़ दी गेम गोज़ ऑन, प्ले गोज़ ऑन, कारखानो हलंदो रहंदो, हिकिड़ा ईंदा ॿिया वेंदा।